नौशरो फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह अवामी शिकायतुनि ते DSP भिरिया जी कार्रवाई। शहर जा वॾा 5 कबूतरबाज़ जुआरी पुलिस हथां गिरफ़्तार। शहरनि जे मोतबर शख़्सियतुनि जे चवण ते जुआरियुनि खे आज़ाद, आईंदा जुआ न खेॾण जी लिखत। कबूतरबाज़ शहरनि जे घरनि में काए पवनि था, जंहिं सबबि केतिराई भेरा झेड़ा थिया आहिनि। हर महीने कबूतरबाज़ तरफ़ां कबूतरनि जे उॾाइण ते लखें रुपयनि जी जुआ कराई वञे थी। ठारू शाह में हर महीने कबूतरबाज़ तरफ़ां कबूतर उॾाइण ते लखें रुपयनि जी सरेआम जुआ खेॾी वेंदी आहे, जंहिं सबबि कबूतरबाज़ जी अहिड़ी जुआ सबबि अवाम सख़्तु परेशान आहे। जॾहिं त कबूतरबाज़ केतिराई भेरा माण्हुनि जे घर में घिरी विया आहिनि, जंहिं सबबि केतिराई झेड़ा थिया आहिनि। कबूतरबाज़नि जा अहिड़े अमल ते अवाम DSP खे शिकायतूं कयूं, जंहिं ते DSP भिरिया लौंग ख़ान शर अवामी शिकायतुनि जो अज़ालो कंदे शहर मां 5 कबूतरबाज़ खे जुआ खेॾंदे गिरफ़्तार कयो। कुछ देर बैदि DSP भिरिया वटि काफ़ी मौजूदनि जी शिकायत पहुची वई, जिते गिरफ़्तार थियलनि खे आज़ाद करायो वियो। जिते कबूतरबाज़ जुआरियुनि खे DSP भिरिया खे लिखी ॾिनो त हू आईंदा कबूतरनि ते सटो न कंदा ऐं न जुआ कंदा ऐं न कराईंदा। जॾहिं त जुआरी आज़ाद थियण बैदि DSP भिरिया लौंग ख़ान शर जे ख़िलाफ़ अजाई वावेला करे रहिया आहिनि ऐं सोशल मीडिया ते DSP जी किरदार कशी करे रहिया आहिनि।